लतीफ़ी मॉडल पब्लिक स्कूल भिट शाह जे पहरीं सालगरह ऐं सालियाना एवॉर्ड फंक्शन में गुलड़नि जहिड़नि नंढड़नि ॿारनि खे तइलीमी मैदान में बहितरीन कारकर्दगीअ ते एवॉर्ड वठंदे गैर निसाबी मैदान में पंहिंजो जोहर ॾेखारींदे बख़ूबी महसूस थी रहियो हो त ही ॿार वाक़ई असांजे मुस्तक़बिल जा महिमान आहिनि। लतीफ़ी मॉडल पब्लिक स्कूल जे ॿारनि समाजी बुराइनि बाबति टेबलो पेश करे साञा वन ऐं वस वारनि लाइ सवाल छॾिया आहिनि त असांजे माशरे मां मंशात जे ख़ात्मे लाइ क़दम केरु खणंदो। तव्हां पाण सोचो हिन नशो हिननि खे बर्बाद करे छॾींदो, हिननि खे पाण न रोके सघियासीं त ईंदड़ नस्ल बर्बाद थी वेंदो। हा, इन लाइ त मूं हीउ क़दम खणियो आहे, हिननि सभिनि खे वधीक मिसाल क़ाइमु कंदसि त वरी केरु बि नशो न करे। लतीफ़ी मॉडल पब्लिक स्कूल भिट शाह जे उस्तादनि जी महिनत जे नतीजे में ॻोठाणनि ॿारनि अंग्रेज़ी में तक़रीरूं टेबलो पेश करे हाज़िरीन खां ख़ूब दाद हासिल कयो। कैमरामैन विजय कुमार सां गॾु खुर्शीद बुगियो, सिंध टीवी न्यूज़ भिट शाह।